नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। आलमी सियासत ऐं आलमी तारीख़ में झाती पाइण सां असांखे दुनिया जे अंदरि वॾियूं अज़ीम सल्तनतूं ऐं उन्हनि जो उरूज ऐं ज़वाल जी तारीख़ साम्हूं अचे थी पई। अॼु जॾहिं अमेरिका ऐं चीन हिकु दफ़ो ॿीहर बायपोलर ऐं मल्टी पोलर दुनिया ॾांहुं तेज़ी सां वधी रहिया आहिनि, इन खां पहिरें असां ॾिसी चुकासूं त दुनिया जेका आहे उहा सर्द जंग जे हिकिड़े प्रोसेस मां गुज़री। 1917 में रूस जो जेको इनकलाब आहे, इन खां पहिरें अज़ीम सल्तनतूं रहियूं, जंहिंमें स्पार्टा ऐं ग्रीक जी जेका जंग आहे उहा बि असां तारीख़ में ॾिसी चुका आहियूं। उन खां बाद में पर्शियन एम्पायर ऐं रोमन एम्पायर जे विच में थींदड़ जंग, ऐं उन खां बाद में एलेक्जेंडर जो जेको हिकिड़ो सिकंदर आज़म जो वॾो रोल जेको आहे उहो बि तारीख़ जे अंदरि रक़म थियल आहे। अॼु जी दुनिया जे अंदरि जेको न्यू वर्ल्ड ऑर्डर आहे ऐं उन न्यू वर्ल्ड ऑर्डर जे अंदरि ईंदड़ वक़्त में सुपर पावर कहिड़ी कुवत बणिजंदी या दुनिया जेका आहे उहा मल्टीपोलर थियण वञे पई। ख़ासि तौर ते वेस्ट खां ईस्ट ॾांहुं जेको पावर शिफ्टिंग आहे, उन पावर शिफ्टिंग जो जेको प्रोसेस आहे उहो वधीक तेज़ थी रहियो आहे, या उहो अञा वेस्ट जे अंदरि जेको आहे उहो पावर मौजूदु रहंदो। असां आलमी दुनिया जी सियासत ते अॼोके प्रोग्राम में नज़र डोराईंदासूं। असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर करीम ख्वाजा साहब। डॉक्टर करीम ख्वाजा साहब पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि। उन्हनि जी हिस्ट्री ते बि नज़र आहे, ख़ासि तौर ते आलमी सियासत ते बि उन्हनि जो जेको तजियो आहे असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वठंदा रहूं था। डॉक्टर करीम ख्वाजा साहब खे असां प्रोग्राम में भलीकार चऊं था। डॉक्टर साहब, हिन वक़्तु जेको अमेरिका ऐं चीन जे विच में हलंदड़ छिकताण आहे, उनजो ज़ाहिर आहे त सॼी आलमी सियासत ते इम्पैक्ट पइजी रहियो आहे, ऐं उनमें पाकिस्तान बि शामिल आहे, मिडिल ईस्ट बि शामिल आहे, त दुनिया जा जेके ॿिया मुल्क आहिनि उहे बि शामिल आहिनि। पाण ॾिसूं था जेकॾहिं तारीख़ में झाती पायूं था त हिकिड़े दौर में अज़ीम सल्तनतूं हुयूं, उन्हनि जो तमामु वॾो इन्फ्लुएंस हुयो। पोइ उन्हनि जो ज़वाल ॾिसूं था ऐं हिकिड़े वक़्त ते उन्हनि जो तमामु वॾो उरूज बि रहियो। कीअं ॾिसो था वर्ल्ड जे अंदरि जेकॾहिं पाण शुरू कयूं हिकु अज़ीम सल्तनतुनि खां, त उन सल्तनतुनि में अवां पहिरीं एम्पायर ऐं उन खां बाद में सेकंड ऐं उन खां बाद में सीरीज़ में इहो जेको एम्पायर्स जो तारीख़ आहे उनखे कीअं तव्हां डिस्क्राइब कंदव? शकील साईं, महिरबानी, तव्हां मूंखे टाइम ॾिनो। शकील साईं, दुनिया जी जेका लिखियल हिस्ट्री में आहे, सभ खां पहिरीं त जेको आहे सो असांखे अचे थो मेसोपोटामिया में थिया आहिनि, पर उहो अनरिटन हिस्ट्रीज़ आहिनि। पर जेकॾहिं सही माना में अगरि हिस्ट्री ते कजे त पर्शिया जेको आहे सो साइरस ऐं दारस ऐं ज़क्सीस, इहे जेके हुआ जिन वञी करे वॾी सल्तनत उन्हनि जेका आहे सा बुनियादु वधो, उहो यूरोप ताईं विया। उन्हनि जेको इजिप्ट खे बि फतेह कयो उन वक़्तु, अफ्रीका जंहिंखे चइजे, ऐं एशिया में इंडस वैली ताईं दारस द ग्रेट आयो हो। उन खां पोइ जेको आहे सो उन जे रद अमल में एलेक्जेंडर द ग्रेट इहा साॻी फतवात कई, ऐं उन अची करे हिते मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो इंडस वैली जंहिंखे पाण चऊं, दरिया सिंध जेके पंहिंजी हींअर सिंध जेको आहे सो लफ़्ज़ आहे, त इहो जेको आहे सो पोरस जी जेका जंग थी या सेवण वटे जेका फाइट थी, उहा जेको सो इंडस वैली वारनि ईरानीज़ जी सपोर्ट कयो हो। साइरस ऐं दारस ऐं ज़क्सीस जी उन्हनि सपोर्ट कई हुई, ऐं पोइ शिकस्त आई या एलेक्जेंडर खे हितां वञिणो पियो हो। तारीख़ चिटे नमूने लिखियलु कान्हे, तारीख़ ग्रीक्स लिखी आहे त उहो चवनि था त उनजा सोल्जर्स थकी पिया, पर हितां उन्हनि खे रिट्रीट करिणो पियो, ऐं पोइ एलेक्जेंडर बेबुलियन में उनजी वफ़ात थी। अॻिते तव्हां ॾिसो त इहे जेके प्री इस्लामिक में रोमन्स हुआ जिन जेको आहे फतवात कई, ऐं पोइ जॾहिं इस्लाम आयो, ऐं अरेबियन जेके सो इन्फ्लुएंसिस उन्हनि जेको आहे सो हिन खे फतेह कयो, पंहिंजो प्रेज़ेंटाइन एम्पायर, ऐं हिते पर्शिया थी आया। हाणे हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे जेका मूं पढ़ंदे पढ़ंदे डिस्कवर कई आहे, ऐं हिकिड़ो अजीब चीज़ आहे जेका अञा ताईं असां माण्हुनि लिखी कान्हे।
हाणे हिते सिंध में मिसाल जे तौर ते अरेबियन इंपीरियलिज़म 17 काऊं कयूं, 4 थयूं, ऐं वञी करे उमैय्यस जे दौर में मोहम्मद बिन कासिम हिते आयो, हिते राजादार जंग ॾिनी, हितां पंहिंजो बम्बोर खां वठी करे मुल्तान ताईं, ऐं पोइ हुन जे पुटनि जंग कई आहे, ऐं उन खां पोइ हुन जी धीअरूं जेके उनखे ॿधी विया उते, उन जेको आहे सो बिल्कुलु रेज़िस्टेंस कयूं, ऐं पोइ मोहम्मद बिन कासिम खे संदसी ख़लीफ़ा ऐं संदसी कमांडर्स माराए छॾियो। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि हिते जेका नज़र अचे थी, अरबियन इंपीरियलिज़म हिते स्टॉप थी वई हिन वॉर खां पोइ। माना अरब जो हिते सिंध में 100, 125, 150 साल हुकूमत रही, पोइ सुमरा अची विया। सुमरा बेसिकली मक़ामी हिते जा माण्हू हुआ, ऐं पोइ उहे जेके हाणे भले सुमरा पाण खे मुख़्तलिफ़ थ्योरी पेश कनि था, पर जेका थ्योरी या किताबुनि में लिखियलु आहे उहो मक़ामी हुआ, पोइ मुस्लमान थिया। उन्हनि जेको आहे सो फातमीस जेकी ख़िलाफ़त हुई, जेका शीयत वारी ख़िलाफ़त हुई, उते इजिप्ट खे उन्हनि एक्सेप्ट कयो, ऐं अरेबियन जेको आहे सो इन्फ्लुएंस खां परे थी विया। त तव्हां ॾिसो त उहो बि कुझु अरसे खां पोइ उन्हनि जेको आहे सो फातमीस खां बि हथु कढी विया। त हीउ जेको सब कॉन्टिनेंट जेको तव्हां चइजो त अरेबियन इन्फ्लुएंस हिते वधी कोन सघियो। पोइ जेके कांव थिया आहिनि उहो जेके सो सेंट्रल एशिया मां थिया आहिनि, या पोइ जेको आहे सो ईरान मां थिया आहिनि, पर मथां थिया आहिनि, हितां कोन थिया आहिनि। त जेकॾहिं ॾिठो वञे त सिंध जो इहो रोल आहे, जंहिं इलाही घटि लिखियो आहे, मूंखे कॾहिं मौक़ो मिलियो त आउं वधीक तहक़ीक़ करे लिखंदुसि। चलो इनखे छॾे अॻियां असां वधूं। पोइ मॉडर्न जेका आहे सो हिस्ट्री में जेका फ्रेंच इनकलाब खां पोइ जेके मुख़्तलिफ़ इंपीरियलिज़म थिया, फ्रेंच इंपीरियलिज़म थी, ऐं पंहिंजो स्पेनिश थी, पोर्चुगीज़ थी, ऐं पोइ जेको आहे सो रशियन ज़ार जेको सो इन्फ्लुएंस वधायो, जर्मनी इन्फ्लुएंस वधायो। फर्स्ट वर्ल्ड वॉर जेकी कॉम्प्लिकेटेड वॉर हुई, उन वक़्तु 5-6 इंपीरियलिस्ट पावर हुआ, ऐं वसाइल जे लाइ जहिड़ो थियो, ऐं उन वसाइल जंहिंमें टर्की बि शामिलु हो। ऐं उन फर्स्ट वर्ल्ड वॉर में जेको आहे सो बर्तानिया ऐं फ्रांस खे विन थियो, ऐं ॿियनि खे विन कोन थियो। ऐं पोइ फर्स्ट वर्ल्ड वॉर खां पोइ जेको आहे सो बर्तानिया इंपीरियलिज़म हो। सेकेंड वर्ल्ड वॉर में जेका सो जंग थी, उनमें जेको सो फ्रांस खे फतेह ज़रूरु थी, पर इलाही ज़ख़्मी थी वियो, बर्तानिया ज़ख़्मी थी वियो, ऐं जर्मनी निस्तई नाबूद तबाह थी वियो, ऐं सोवियत रूस उभरी आयो, ऐं पोइ जेके सो अमेरिका डॉक्टर साहब तव्हांखे मां थोरो हिते इंटरप्ट कयां थो, थोरो पाण पास्ट में हलूं। रोमन एम्पायर जो जेको डिक्लाइन आहे, ऐं रोमन एम्पायर खां पोइ असां ॾिसूं था त ऑटोमन एम्पायर जेका आहे उहो 500 सालनि जो तमामु वॾो अरसो जेको आहे उन जेका आहे उहा सल्तनत रही आहे। पोइ ऑटोमन एम्पायर जो डिक्लाइन थियो, ऐं उतां पोइ तारीख़ तां अॻिते खणी वधायो। चई रोमन जो जेको आहे सो रोमन ॿिनि हिसनि में थी वई। हिकिड़ी रोम प्रॉपर जिते कैथोलिकिज़म हुई, ॿिए पासे बेज़ंटीन हुई जेका ऑर्थोडॉक्स क्रिश्चियनिटी जंहिंखे पाण चऊं, जेको ईस्ट यूरोप ऐं रूस में हुई। पोइ इहो जेको आहे सो रोमन जो डिक्लाइन जेको जूलियस सीज़र जी वफ़ात खां पोइ ऑगस्टीन उनजो भाइटो, ऐं उनखां पोइ डिक्लाइन इन्हनि ॿिनि हिसनि में जॾहिं थिया त डिक्लाइन स्टार्ट थी वियो। पोइ तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे सो बिटवीन रोमन्स जेके बेज़ेंटाइन रोम्स हो ऐं पर्शिया जेको जंग पे हली, सासानियस एम्पायर्स हो उन वक़्तु पर्शिया जो, त उन वक़्तु मर्सनरी फ़ौजी अरब्स हुआ। अरब पेनिनशुला जा जेके माण्हू हुआ उहो मर्सनरी सोल्जर हुआ। केॾी महिल हू बेज़ेंटाइन सां गॾु हूंदा हुआ, केॾी महिल हू जेको पर्शिया सां गॾु हूंदा हुआ। ऐं इन वॉर जेको आहे सो बेज़ेंटाइन जेको रोम हो उनखे कमज़ोर करे छॾियो, हुते पर्शिया खे कमज़ोर करे थियो। पोइ इहे मर्सनरीज़ जेके हुआ इन्हनि अची करे यरूशलेम ते कब्ज़ो कयो ऐं ईरान ते कब्ज़ो कयो, तारीख़ी थी चए। उन खां पोइ ऑटोमस जेके हुआ, ऑटोमस बेसिकली जेके अब्बासी ख़िलाफ़त हुई, अब्बासी जेके सो हिननि खे उमैयस खे ओवरथ्रो करे आया हुआ, त उन जा जेके जेके फाइटर या मर्सनरीज़ हुआ उहो इहे ई हुआ, टर्किश जेके सो स्लेव्स हुआ। उनजो इन्फ्लुएंस वधी वियो। उन्हनि वरी अब्बासीज़ खे डिफेक्टो तौर ते हू अची विया, अॻिते हली करे इहो ई ऑटोमस एम्पायर थी वियो। ऐं ऑटोमस एम्पायर जेको आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर ताईं हलियो, ऐं बिकॉज़ के उहो साइंटिफिक वे में पोइते थी विया, उहो मज़हब परस्त थी विया, अयाश परस्त थी विया,
ऐं पोइ जेको आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर में उन्हनि ग़लति फ़ैसिला कया ऐं उन में जेको आहे जर्मनी सां शामिलु थी विया ऐं पोइ उहो डिक्लाइन थी वियो। त ऑटोनमस जेको आहे बेसिकली उनजो जेको तव्हां ॾिसंदो त अहिड़े नमूने शयूं तव्हांखे नज़र ईंदियूं। पर ऑटोनमस जेको आहे ख़ासि तौर ते जेको मज़हबी मुनाफ़त हुननि जो इन्फ्लुएंस जेको आहे अरबस्तान जेको मिडल ईस्ट ते बि हो ऐं यूरोप ते बि हो ऐं उन्हनि जेको आहे तंग नज़री कई ख़ासि तौर ते क्रिश्चियन वर्ड सां जेके हिस्ट्री ॿुधाए थी। कॉन्करर ज़रूरु हुआ पर साइंस में पोइते हुआ ऐं अरब्स खे बि साथ रखी कोन सघिया। जॾहिं फर्स्ट वर्ल्ड वॉर में जॾहिं लॉरेंस ऑफ अरेबिया जॾहिं मिडल ईस्ट में आयो तॾहिं तितर बितर थी विया बिकॉज हुननि जेको आहे अरब्स खे कठो करे कोन सघिया। स्टिल टर्की ऐं जेको अरब जेके बि आहिनि अरबियन स्पीकिंग वर्ल्ड आहे उहो टर्की सां ठहे कान थी। त इहे हिस्ट्री आहे, छा था चई सघूं हुनखे। डॉक्टर साहब, फर्स्ट वर्ल्ड वार खां सेकंड वर्ल्ड वार में असां ॾिसूं था त वरी पावर जेको आहे जेको ब्रिटेन खां उहो अमेरिकन ॾांहुं शिफ्ट थिए थो पियो। उन सां गॾोगॾु जेका कम्युनिज़म आहे ऐं कैपिटलिज़म में उहो बि असां ॾिसूं था त उते सर्द जंग जो सिलसिलो जेको आहे उहो जारी रहे थो पियो। हीउ जेको ब्रिटेन एम्पायर हुयो उनजो पावर कीअं डिक्लाइन थियो, पोइ वरी पावर इहो शिफ्ट अमेरिका ॾांहुं कीअं थियो? साईं ब्रिटेन जो इन करे डिक्लाइन थी वियो के जेको आहे ब्रिटेन जेका फर्स्ट वर्ल्ड वॉर सेकेंड वर्ल्ड वॉर में वई त हू जहिड़े नमूने हीअं रूस जेको आहे यूक्रेन सां विढ़े पियो या सऊदीज़ जेको आहे यमन सां विढ़नि पिया। जंग में त भले केरु केतिरो ताक़तवर हुजे, तव्हां सिंध में ॾिसो त वॾेरा पाण में विढ़नि था या के हिकिड़ी क़ौम ॿिए क़ौम सां विढ़े थी त ॿई क़ौमूं तबाह थियूं थियनि, आख़िर में पैसा ॾेई करे वञी ठा था कनि। त अहिड़े नमूने सेकेंड वर्ल्ड वॉर में जेको आहे माइटी एम्पायर जेको हो बरतानिया जो जेके चवंदा हुआ सिज कोन लहे थो, उहो जेको आहे दुनिया में एॾो वॾो एम्पायर कंहिंजो कोन, ऑस्ट्रेलिया खां वठी करे अमेरिका ताईं। ऐं उहो जेको आहे बिकॉज ऑफ वॉर्स हू सस्टेन करे कोन सघिया। ऐं इंडिया में जेको आहे ख़ासि तौर ते आज़ादी जी जेका तहरीक हली उन बि उनखे भञी छॾियो। ऐं आख़िर में त इहो थियो सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ अमेरिकन्स चयो त बाबा तव्हां इंडिया छॾियो, पंहिंजी जेके बि कॉलोनीज़ छॾियो ऐं जेके आख़िर में अमेरिका जेके सोल्जर्स हुआ जेके बरतानिया जा उनखे पघार ॾींदो, हुन चयो हाणे असीं पघार कोन था ॾियूं। ऐं पोइ मजबूरनि जेको आहे न त इंडिया में उन्हनि खे जेको 1977 ताईं हुननि जो हो रिटन डॉक्यूमेंट्स आहिनि त असीं रहंदासीं 77 में असां ख़ाली कंदासीं, पर बिकॉज फाइनेंशियल कमज़ोरी जे करे अमेरिका अची वियो। ऐं अमेरिका ऐं पोइ सोवियत रूस पहिरीं ॾींहं खां जेको आहे हुननि खे हिननि डिस्टर्ब कयो, ख़ासि तौर ते बरतानिया, फ्रांस ऐं अमेरिकन्स ऐं ॿिया यूरोपियंस के कम्युनिज़म खे वधणु कोन ॾिनो। पहिरीं वाइट कार्ड्स आया, पोइ फर्स्ट वर्ल्ड वॉर आई, पोइ सेकेंड वर्ल्ड वॉर सेकेंड वर्ल्ड वॉर आई, फर्स्ट वर्ल्ड वॉर खां पोइ त हीअ अचनि था ऐं हिननि वटि हिननि त बि पाण खे स्टेबल कयो। सेकेंड वर्ल्ड वॉर में वॾी तबाही थिए ऐं बिकॉज पोइ वरी सोवियत यूनियन खे जेके बि क़ौमी आज़ादियूं जी तहरीकूं ख़ासि तौर ते अफ्रीका में ऐं मिडल ईस्ट हुजे या फार ईस्ट हुजे उते उन्हनि सपोर्ट कई। ऐं सोवियत रूस जेको आहे इन करे पोइते थी वियो जो हुन सॼी दुनिया में जेके बि तहरीकूं हुयूं पोइ सोशलिज़म या पोइ क़ौमी आज़ादी उनखे उन सपोर्ट कई। अमेरिका खे प्लस फैक्टर इहो त अमेरिका खे जे पोयां उहे मुल्क हुआ जेके फाइनेंशियली स्ट्रॉन्ग हुआ, इंडस्ट्रियलिस्ट नेशन हुई ऐं सोवियत यूनियन फीट पे कई ऐं आख़िर में उहो बिकॉज इकोनॉमिकली कमज़ोर थी वियो जंहिंजे करे सोवियत यूनियन जेको तहस नहस थी वियो। ऐं हाणे जेको आहे जेको अमेरिका ऐं यूरोप जो जेको प्लान आहे कि यूक्रेन में जेको आहे जेका जंग थी ऐं यस्टरडे कल्ह जेको आहे वॾो अफ़सोसनाक इहो थियो आहे त यूक्रेन जेको आहे मॉस्को ते हमिलो कयो आहे मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में। त हाणे ॾिसो न वॉर में ईअं थींदो आहे जी सऊदी अरेबिया में मुख़्तलिफ़ जॻह हू जेके यमनीज़ मोकिलीनि पिया ड्रोन्स या जेके मिज़ाइल्स मोकिलीनि पिया, त जंग में त अल्टीमेटली ईअं थींदो आहे, कमज़ोरी बि थींदी आहे ऐं जेको जंहिंजी ताक़त हूंदो केतिरो विढ़ंदो माण्हू। त हाणे इहो हिकिड़ो अफ़सोसनाक पहलू आहे हिन ख़िते में जेको असीं ऐं तव्हां मुख़्तलिफ़ वक़्तनि में डिस्कस कयूं था। कल्ह हिकिड़ी टर्निंग पॉइंट आहे, हाणे या त ठा थिए सोवियत यूनियन ऐं रशिया जो ऐं यूक्रेन जो,
या ये जंग कंटिन्यू थी तो पोइ ख़तरनाक इन जा असरात सॼे ख़िते ते सॼी दुनिया ते थियण वारा आहिनि। डॉक्टर साहब, सोवियत रूस असां ॾिठोसीं 70 सालनि जी हिस्ट्री, ऐं पोइ उनजो डिक्लाइन थिए थो, फॉल डाउन अचे थो, ऐं गोरबाचोफ जे वक़्त में ई ग्लासनोस्ट ऐं प्रोस्ट्राइका जी जेका आहे पॉलिसी उहा जेका आहे साम्हूं आई, ऐं उन खां बाद में दुनिया जेका आहे उहा बायपोलर मां फ्री यूनिपोलर यानी अमेरिका जो राज क़ाइमु थी वियो। अॻिते हली ॾिसूं था त वरी ॿीहर चाइना जेको आहे उहो इमर्जिंग हिकिड़े पावर तौरु उभरनि था, ऐं हिन वक़्तु जेको रशिया, चाइना, ईरान, इवन ईरान ऐं सऊदी अरब जो जेको पैक्ट थियो आहे, उन खां बाद में मिडल ईस्ट में तेज़ी सां सियासत जेका आहे उहा तब्दील थी रही आहे। अवां सम्झो था त हिन वक़्तु हीउ जेको पावर आहे उहो वेस्ट टू ईस्ट शिफ्ट थियणु वञे पियो, दुनिया ॿीहर बायपोलर मल्टीपोलर थियणु वञे पई। कीअं ॾिसो था, या तव्हां सम्झो था त अमेरिका जो साॻियो ई जेको पावर आहे उहो अञा कुझु ॾहाकनि ताईं रहंदो? सर, इहो अॼु खां कुझु ॾींहं पहिरीं जेको आहे सो हेनरी किसिंजर तमामु हींअर हिन वक़्तु दुनिया जो तमामु हिकिड़ो जीनियस पॉलिटिशियन आहे ऐं इंटेलेक्चुअल आहे डिप्लोमेसी जे मैदान में, उनजो 8 खां 10 कलाक जो कंटिन्यू इंटरव्यू आयो। हुन अमेरिकन्स खे 2 टे ॻाल्हियूं चयूं। हुन चयो त बाबा यूक्रेन वारे मसइले में तव्हां जेको आहे सो इंटरफेयर न कयो। हुन अमेरिका खे इलाही सलाहूं ॾिनियूं, जंहिंमें हुन इहो चयो त चाइना खे तव्हां छॾे ॾियो ऐं तव्हां पंहिंजी टेक्नोलॉजी ऐं पाण खे मुल्क खे मज़बूत कयो। त चवण जो मतिलबु इहो आहे त बिल्कुलु इहो मल्टीपोलर वर्ल्ड पियो थिए, पर मल्टीपोलर खां वधीक पियो थिए। मतिलबु आहे त तव्हां अफ्रीका में ॾिसंदो त साउथ अफ्रीका जेको आहे सो उभरे पियो, ब्राज़ील उभरे पियो लैटिन अमेरिका में, हिंदुस्तान इन ख़िते में, चीन इन ख़िते में। इहे जेके नयूं जेके सो इमर्जिंग पावर्स आहिनि, ऐं त इहे स्पेस पंहिंजी ऐं मार्केट्स तलाश पियूं कनि। ऐं अमेरिका जेको आहे सो बिल्कुलु टेक्नोलॉजी, साइंस, रिसर्च में अञा ताईं नंबर 1 आहे, हिन सां इनकार कान्हे। पर अमेरिका जेको आहे सो बाइडन जी जेका पॉलिसीज़ जेके आहिनि, मिसाल जे तौर ते सॼी दुनिया में उहे जहिड़े पासे पियूं वञनि। मतिलबु आहे त हुन जे इन यूक्रेन जे करे सॼो यूरोप जेको आहे सो फाथो पियो आहे। न त हुननि पहिरीं चयो त बाबा तव्हां नेटो जी कहिड़ी ज़रूरत आहे। सोवियत यूनियन जे ख़तमु थियण खां पोइ हिन नेटो खे एक्सपेंड कयो कि भाई रशिया ईंदो। हालांकि सिंपल ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं पुटिन चवंदा त बीमार आहे, या पुटिन खां पोइ को ढांचो त कोन्हे न। चीन जो ढांचो आहे कि अगरि शी जिनपिंग खे कुझु थी थो वञे त हुते कम्युनिस्ट पार्टी आहे, चीज़ूं सर्वाइव करे वेंदा, सेकेंड माण्हू थर्ड माण्हू अची वेंदो। पुटिन खे अगरि कुझु थिए थो त हुते को ढांचो कोन्हे। त चीज़ूं जेको आहे सो उते रशिया में अहिड़ियूं, ऐं रशिया खे हू इवन किसिंजर या ॿिया जेके सो एतिरो ख़तरो नथा सम्झनि। उहो ख़तरो जेको आहे सो चीन खे था सम्झनि। चीन जेको आहे सो पंहिंजो स्लोली वधे पियो। पर चाइना जी जेका सो पास्ट हिस्ट्री उहा इहा आहे त चाइना कॾहिं बि जेको आहे सो एडवेंचरर तबियत जो कोन रहियो आहे गुज़िरियल 4-5 हज़ार साल। जेतोणीकि हुन जी जंगूं विदिन बाउंड्रीज़ रहियूं आहिनि। वधि में वधि हू जेको तिब्बत में अची विया, या वधि में वधि हू जेको आहे सो ईस्टर्न तुर्कमानिस्तान ते अची काबिज़ थिया। पर 5000 सालनि में हुनजी जेका वॉर मंगोलनि सां बि थी त उहो बि हुननि जी बाउंड्रीज़ जे अंदरि ठहियूं आहिनि। त चीन एडवेंचरर कोन रहियो आहे। हीउ जेको डॉक्टर साहब, सिल्क जीअं रोड तव्हां आहे, चओ था त चाइना एडवेंचरिस्ट न रहियो आहे, पर असां हाणे त ॾिसूं था जेके नवां जेके इतिहाद ठहिनि पिया, उनमें चाइना ऐं रशिया उहे हिन वक़्तु गॾु आहिनि। चाइना जो मिज़ाज जीअं तव्हां चओ त उहो एडवेंचर खे कोन थो करे, पर रशिया में असां ॾिसूं था सूरत हाल उन खां डिफरेंट आहे। ॿिए पासे असां ॾिसूं था त सऊदी अरब ऐं ईरान, उहो इवन पर्शियन एम्पायर खां वठी जेका अरब आहिनि उन्हनि जा काफ़ी डिफरेंसिस रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहो पाइदार इतिहाद न रहियो आहे। हीअ जेके मुख़्तलिफ़ मिज़ाज रखंदड़ आहिनि, मुख़्तलिफ़ सोच रखंदड़ आहिनि, इन्हनि जे अलायंस खे कीअं था ॾिसो त इहो पाइदार रहंदो या किथे न किथे अॻिते हली उहो जटरादार न थी सघंदो? ॾिसो, गुज़िरियल 50 साल 70 साल जी या 60 साल जी तारीख़ में ईरान ऐं जेको आहे सो मां अरेबियन कंट्रीज़ जी ॻाल्हि थो कयां,
त केॾी महिल हे कॉन्फ्रंटेशन थी विया वई जेको आहे सो कज़ाफ़ी साहब जेको आहे सो सीरिया वारनि सां ठही वियो, इजिप्ट वारनि सां ठही वियो, इराक वारनि सां ठही वियो, वरी उहो जेको आहे सो निकाह ख़तमु थी वियो, पोइ वरी ॿियो ठाह थी वियो। अहिड़नि में गल्फ कंट्रीज़ में तव्हां ॾिसो त कतर तमामु नंढो आहे, उहो सऊदी अरेबिया सां ठहे कोन थो, बहरीन जेको आहे सो फलाणे सां कोन थो ठहे। हिननि जा जेको मुस्तक़िल मिज़ाजी कोन्हे, बिकॉज़ इंस्टीट्यूशन्स कोन्हनि, मोनर्कीज़ आहिनि, बादशाह आहिनि, सभु मिज़ाजनि में जेको आहे सो हिकिड़ो अना परस्ती आहे त बाबा हिन हथु कोन मिलायो, हिन पेर ते रखी वेठो, हिन मूंखे हीअं ॾिठो, बसि पोइ ख़तमु। मतिलबु इहा जेके इहा मतिलबु तव्हां ॾिसंदो 50 सालनि में त ईअं थींदो रहियो आहे। हाणे इहो जेको ठाह थियो आहे उन खां पोइ तव्हां ॾिसो त तालिबान जेको आहे सो ॿिए लफ़्ज़नि में अरब जी सपोर्ट आहे ऐं कतर जी सपोर्ट आहे। तालिबान ऐं पंहिंजो ईरान जा स्कर्मशिस थिया आहिनि 2 ॾींहं पहिरीं, हालांकि थियणु न खपे, का वॾी ॻाल्हि कान्हे। ऐं तव्हां ॾिसो त जॾहिं इहो जेको दोहा ठाह थियो हो, उन ठाह में जेको आहे सो अरबन रुपीज़ जो जेको वेपन्स, डॉलर्स, ब्लैक हॉक्स, उहो सभु अमेरिका छॾे वियो हलियो। उहो कंहिंजे लाइ छॾे वियो? हालांकि ठाह इहो थियो हो त इहे सभु चीज़ूं थ्रू कराची पोर्ट अमेरिका वेंदी वापसि, उहो छॾे वियो हलियो। इवन कमरा जा कमरा जेके $अरबां उहो छॾे वियो। माना हू उन्हनि खे ॾेई वियो न कि बाबा अॻिते तव्हां असांजो कमु कजो, हिन खिते में जेको सो कुझु थियण वारो आहे। इहा हिकिड़ी इंटरप्रिटेशन आहे, ग़लति बि थी सघे थी। हाणे जेके तालिबान खे जेको ब्लैक हॉक्स मिलिया या अहिड़ा वेपन्स मिलिया जेको पाकिस्तान वटि कोन्हनि, उहो केरु ऑपरेट कंदो? ऐं नथो चाहियां केरु ऑपरेट कंदो, पर तव्हां पाण सम्झी सघो था त इन खिते खे हुननि जेको आहे सो दुआ सम्झोतो जेको आहे सो हिकिड़े तरह सां उन्हनि जेको अमेरिकन्स इलाही लॉन्ग टर्म में ॾिठो त हिन खिते खे डिस्टेबलाइज़ कंदासीं त रूस बि डिस्टर्ब थींदो, चीन बि थींदो डिस्टर्ब। डॉक्टर साहब, तव्हां तालिबान गवर्नमेंट जी बि ॻाल्हि कई। अफ़गानिस्तान जे अंदरि असां ॾिसूं था त एम्पायर्स ऐं पावर जो, इंटरनेशनल पावर्स जो उहो माज़ी में ॾिसूं था त ग्रेव यार्ड साबित थी चुको आहे। हिन जेका नई शिफ्ट अचे पई, नओं जेको हींअर मुख़्तलिफ़ पावर्स जी जेके विच में जहिड़ो आहे, उनमें अफ़गानिस्तान जी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? छाकाणि अफ़गानिस्तान जो बॉर्डर जेको आहे चाइना सिनकियांग उतां वञी लिंक थिए थो पियो। अफ़गानिस्तान जो जेको बॉर्डर आहे उहो पाकिस्तान सां बि लिंक थिए थो, ईरान सां बि लिंक थिए थो पियो। ताज़ो जेको तव्हां ॻाल्हि कई त वाटर जेको आहे उहो मामले ते इशूज़ ते अफ़गानिस्तान ऐं ईरान जे विच में बॉर्डर ते झड़पूं बि थी चुकियूं आहिनि। त हिन सॼी सूरत हाल में अफ़गानिस्तान जी जियो पॉलिटिकल स्ट्रेटेजिक जेका सूरत हाल आहे उहा कंहिंखे फ़ाइदो ॾींदी? ॾिसो शकील साईं, जेकॾहिं तव्हां इंटरनेशनल प्रेस ऐं हिस्ट्री खे ॾिसंदो त अफ़गानिस्तान लाइ जेको चवंदा आहिनि ग्रेव यार्ड ऑफ इम्पीरियलिज़म, इहो जमात इस्लामी या राइट विंग या हुजत परस्त जेके सो फंडामेंटलिस्ट इस्लामिस्ट जो नारो थी सघे थो, या राइट विंग यूरोपियंस जो थी सघे थो। तारीख़ी तौर ते एलेक्जेंडर द ग्रेट हिते आयो, उनखे कहिड़ी हिननि शिकस्त ॾिनी? उन खां पहिरीं जेको आहे सो दारस ऐं साइरस आया, उन्हनि उनखे कहिड़ी शिकस्त ॾिनी? उन्हनि हुकूमतूं कयूं। उन खां पोइ जेके बि सेंट्रल एशिया मां जेके माण्हू जिन हुकूमतूं कयूं, गौरी हो, गज़नवी हो, या जेको आहे सो ईरानी जेको नादिर शाह हो, उन्हनि खे हिननि कहिड़ी शिकस्त ॾिनी? तव्हां ॾिसो त हिते सोवियत इन्फ्लुएंस रहियो, ज़ार जो इन्फ्लुएंस रहियो, या ब्रिटिश इन्फ्लुएंस रहियो, उन्हनि ड्रोरेंट लाइन ठाही छॾी। हीअ जेको महाराजा रणजीत सिंह जेको आहे सो इन्हनि खे जेको आहे सो धके, ही जेके बि इलाइक़ा जेके NWFP या KP तव्हां चओ था, या ब्रिटिश बलोचिस्तान जो नॉर्दर्न इलाइक़ा या कश्मीर या जेके बि आहिनि, इहे त महाराजा रणजीत सिंह जेको आहे सो हिननि खां वापसि वठी छॾिया ऐं ब्रिटिश पाण वटि रखिया। इहे पाण वटि जेके आहिनि हीअं पाकिस्तान में, त हीअ जेको आहे सो नारो आहे। उन खां पोइ सोवियत इन्फ्लुएंस रहियो आहे। तव्हां 60s 70s में ॾिसो त हुते कम्युनिस्ट तहरीक ऐं प्रोग्रेसिव तहरीकूं हुयूं, उहे डॉलर जे बुनियाद ते इहे तहरीक हली, ऐं सोवियत रूस बिल्कुलु विढ़ियो आहे उन्हनि सां। ऐं पोइ जेको आहे सो प्रिस्टिका या क्लॉसनोट जो जेको नारो हयो, ऐं कम्युनिस्ट पार्टी कमज़ोर थी वई ऐं उन्हनि खे विड्रॉ करिणो पियो। पर विड्रॉ बि हुननि पंहिंजे जेको आहे सो पंहिंजी मर्ज़ी सां कयो ऐं जिनेवा अकॉर्ड कयो।
ऐं को हीअं जीअं अमेरिका जी भॼी वियो या छॾे वियो या जीअं अंदाज़ में छॾे अफ़गानिस्तान वियो, सोवियत रूस हीअं कोन वियो, सोवियत रूस तमामु ऑनरेबल वे में वियो। तव्हां पढ़ी सघो था अख़बारूं या तारीख़। त इहो ग्रेवयार्ड वेवयार्ड ऑफ जेको आहे इहो बिल्कुलु बिल्कुलु जमात तव्हां इस्लामी। सही चयो त जेके राइट विंग हिकिड़ो जेको नैरेटिव आहे उन में ई उनखे उहो सपोर्ट कंदा रहिया आहिनि। हाणे अचूं था डॉक्टर साहिबु टर्की जी इलेक्शन ते, ऐं टर्की जी इलेक्शन थी चुकी, अर्दोगान जेको आहे उहो हिन वक़्तु सदर जेको आहे चूंडिजी वियो आहे टर्की जो। उनखां बाद में ताइवान जी बि इलेक्शन अचणी आहे। हीअ टर्की जे इलेक्शन में तव्हां ज़रूरु अमेरिकन्स इन्फ्लुएंस जेको उहो बि उन मैटर कयो हूंदो, उनजो हिकिड़ो प्रेशर थियो हूंदो, उन्हनि कोशिशि कई हूंदी त अर्दोगान खे जेको आहे हाराइजे। तव्हां सम्झो था त हीअ जेको रशियन चाइना जेको ब्लॉक अलाइज़ आहिनि उनजी तव्हां हिन अर्दोगान जी इलेक्शन में कामयाबी खे फतेह ॾिसो था ऐं अमेरिका जी शिकस्त सम्झो था? ॾिसो, बीइंग पाकिस्तान पीपल्स पार्टी असां उनखे वेलकम था चऊं, पर तारीख़ी तौर ते अर्दगान जेको आहे सो रुजत परस्त ऐं जेको आहे सो तंग नज़र ऐं इहो मां हिकिड़ो सियासी तजुर्बो पियो कयां एज़ अ सियासी वर्कर ऐं तारीख़ जे हिसाब सां पियो कयां। सही। त उहो जेको आहे सो इन खां पहिरीं जेके बि हुकूमतूं रहियूं आहिनि उहो यूरोपियन यूनियन में पिए वयूं, यूरोप सां वेझो पिया आहियूं, टूरिज़म हो। हाणे अर्दगान जी जेके पॉलिसीज़ आहिनि उनजे करे जेको आहे सो टूरिज़म बि घटियो आहे, पैसो बि घटियो आहे, ऐं हू अरबियन कंट्रीज़ सां जेको आहे सो उन्हनि जो जहिड़ो आहे, ऐं पोइ हुनजो अमेरिकन इन्फ्लुएंस इसराइल खे हुन तस्लीम 75 साल पहिरीं उन्हनि कयो हो। ऐं तव्हां ॾिसो त रूस जो हिननि जेको आहे सो हिकिड़ो फाइटर जेट किरायो हो ऐं हिननि में पाण में सरजंग शुरू थी वई हुई। तव्हां ॾिसो त दाश जेका ठही आहे उहा अर्दगान जे सोट ठाराई हुई, जेका IS ऐं उन सां फाइट कंहिं कई, रूस कयो या ईरान कयो सीरिया में ऐं इराक में, ऐं उन्हनि जो इन्फ्लुएंस ख़तमु कयो। त हिननि जो जेको आहे सो हींअर 47-48% हुन वोट खया आहिनि। जेके हुनजो ओपोनेंट कैंडिडेट आहे उनखे आउं कोन सुञाणा, पर उते बैटल ऑफ आइडियाज़ हलनि पिया। उते माण्हुनि खे रोज़गार खपे थो, मार्केट खपे थी, सेक्युलरिस्ट माइंड सेट खपे थो, जेको 75 सालनि खां आहिनि। हाणे जेको स्काफ पाइण सां तो मसला हल, इकोनॉमिकल मसला त हल कोन थी था। हू त जेको पर्दो ऐं स्काफ त जेको सऊदीज़ हाणे ख़तमु पिया कनि। त हाणे अर्दगान जेको सोचे पियो त आउं जेको आहे सो टर्किया ठाहे करे सॼो इलाइक़े ते जेको आहे सो उहो इम्पीरियलिज़म ईंदो, ऑटोनॉमस एम्पायर ईंदो, उहो त पॉसिबल कोन्हे न। आउं चवां थो यार मुंहिंजो ॾाढो एतिरो हो, मुंहिंजो परॾाॾो इहो कोन थी सघंदो न। हाणे जेके जदीद दौर में जेके चीज़ूं आहिनि, मॉडर्नाइज़ेशन आहिनि, टेक्नोलॉजी आहिनि, अॼु जे दौर जी अॼु जा तक़ाज़ा आहिनि। हाणे असां बीइंग हिन मुल्क जे शहरी जे असीं हुन जे लाइ डॉक्टर दुआ साहब, गो ताइवान जी इलेक्शन न अचूं था 24 में 2024 में ताइवान जी इलेक्शन थी आहे। उते बि त इंटरनेशनल जेके पावर्स आहिनि, अमेरिका जी कोशिशि आहे त सिटिंग जेका हिन वक़्तु गवर्नमेंट आहे हू हुनखे सपोर्ट करे रहियो आहे, जॾहिं त ॿिए पासे चाइना ॾिसूं था त उहो अपोज़िशन जी जेका पार्टी आहे उनखे सपोर्ट करे रहियो आहे। ईंदड़ वक़्त में ताइवान इलेक्शन जो मंज़रनामो अव्हां कीअं ॾिसी रहिया आहियो? ॾिसो, हांगकांग जेको आहे पार्ट ऑफ चाइना आहे। वन चाइना माना चवंदा आहिनि वन कंट्री विद टू सिस्टम। त डिंग ज़ियाओपिंग या हुननि चयो त वन कंट्री विद 3 सिस्टम बि हली सघे थो, मकाऊ, चाइना ऐं हांगकांग ऐं ताइवान। सो हेनरी किसिंजर बि हिननि खे अमेरिकन्स खे चयो त हिनखे तव्हां न छेड़ियो, ऐं चाइना बि हिन पोज़ीशन में न आहे, पोज़ीशन चाइना बि नथो चाहे त हिनखे असीं छेड़ियो। उते जेके इलेक्शन्स आहिनि उनमें केॾी महिल उहे खटी ईंदा आहिनि जेके प्रो चाइनीज़ पार्टीज़ हूंदियूं आहिनि, मेनलैंड सां जेके तालुकात सुठा रखणु था चाहिनि जेके चाइना सां। हिकिड़े उहे पार्टीज़ ईंदियूं आहिनि जेके प्रो अमेरिकन्स हूंदियूं आहिनि, जेके चाहींदा आहिनि त कशीदगी थिए ऐं टू जेको आहे सो कंट्रीज़ पॉलिसीज़ थिए। माना अमेरिका जी चाहे पियो त ताइवान खे असीं प्रमोट कयूं। त उते जो जेको आवाम आहे उहो मुंहिंजे ख़्याल सां हाणे उन्हनि खे फ़ैसिलो करिणो आहे। पर जेको आहे सो हॉस्टाइल जेको आहे सो अगरि का गवर्नमेंट अचे थी त मुंहिंजे ख़्याल सां हुननि जो ठीकु ठाकु ताइवान जो, हालांकि जहिड़ो हले पियो, पर ठीकु ठाकु ताइवान जो जेको कारोबार जेको आहे हिननि सां आहे। तव्हांखे हिकिड़ी मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं डिंग ज़ियाओपिंग जॾहिं थियो माओ ज़ेतुंग जे वफ़ात खां पोइ,
तॾहिं हुन जेको आहे सो चयो त मूं वटि केरु इन्वेस्टमेंट लाइ नथो अचे। पोइ इहे ताइवान जा माण्हू उते वञी करे इन्वेस्टमेंट कयूं हुयूं, हुनजा सरमाएदार, ऐं पोइ जेके उहे चाइनीज़ जेके सॼी दुनिया में सेटल्ड हुआ, जेके भॼी विया हुआ, उन्हनि इन्वेस्टमेंट कई। पोइ चाइना जेको 15-20-25 सालनि मथे आयो। सो चाइना बिल्कुलु बयान जे हद ताईं एग्रेसिव रहंदो, पर वधीक मुंहिंजो ख़्यालु आहे त कोई अहिड़ो कमु कोन कंदो सो दैट के चाइना खे को नुक़सानु थिए या जेको वर्ल्ड खे या उन इलाइक़े खे डिस्टेबलाइज़ेशन थिए। बिकॉज चाइना जेको आहे सो सिल्क रोड जेको प्रीवियसली हुननि फ्लोरिश कयो हो 15-16 या 12 सदी में या 13 में, उहो चाहिनि था त असीं ट्रेड करे दुनिया ते जेको आहे सो इन्फ्लुएंसिस वधायूं। सो उहो जहिड़े जे मूड में कोन्हनि, सवाइ अख़बारनि में या अमेरिकन्स इहे ॻाल्हियूं कनि था। महिरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब। नाज़रीन, ताइवान जी इलेक्शन जेका 2024 में थीणी आहे, ॾिसजे त उनजो मंज़रनामो कहिड़ो बीहे थो। ख़ासि तौर ते अमेरिका ऐं चीन जे विच में जेका हलंदड़ छिकताण आहे, ॾिसजे त पावर जेको आहे उहो आया अमेरिकन्स पावर जेको आहे उहो सस्टेन करे थो, या दुनिया हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे बायपोलर ऐं अञा बि यूनिपोलर थियण वञे पई। इहो ईंदड़ कुझु सालनि जे अंदरि वाज़े ऐं चिटे नमूने सूरताल साम्हूं अची वेंदी, ऐं ख़ासि तौर ते उनमें ताइवान जी जेका इलेक्शन आहे उनमें, छाकाणि त चीन जी बि दिलचस्पी आहे, उन सां गॾोगॾु अमेरिका जी बि दिलचस्पी आहे। इन खां पहिरें पाण टर्की जी इलेक्शन ते बि ॻाल्हायोसीं, एम्पायर्स ते बि ॻाल्हायोसीं। ईंदड़ हिन वक़्तु प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे पुॼाणी खे पहुतो। ऐं डॉक्टर करीम ख्वाजा साहब जी महिरबानी जंहिं प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।